अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 9 जून वेनसडे। हवा ॾाढी आहे माशाल्लाह ऐं कम वारी माई अञा असांजे घर में आहे, कमु थी करे पई। इहा वेंदी त इन खां पोइ मां बैंक वेंदमि। पोइ छा छा कंदमि सॼे ॾींहं में उहो तव्हां सां सभु यकीनन शेयर थींदो। ऐं अलाह करे अॼु कमु थी वञे मुंहिंजो, जंहिं कम सां वञा थी। छो त कल्ह बि जेको बैंक जो सिस्टम सॼो डाउन हुयो, उते वेही इंतज़ारु करे करे आख़िर असांखे उथिणो पियो। सो अॼु सोचमि त सुबुह जो हली थी वञा। हवा ॾाढी ज़बरदस्ती लॻे माशाल्लाह। 10:30 थिया आहिनि पूरा। कम वारी मासी हली वई, छो त ॿई भेणूं आहियूं सवेर, त जल्दी कमु थी वियो ऐं मां वञा थी ॿाहिरि। हवा एॾी घणी आहे जो मां ख़ौफ़ज़दा आहियां, त मां पाण खे संभालींदमि, मां पंहिंजा कपिड़ा संभालींदमि या छा कंदमि। सो तव्हां ॾिसंदा हूंदव ॾाढी आहे माशाल्लाह। सो बसि ॿाहिरि वञी वीडियो कोन भरींदमि। उहे बि बैंक वञिणो आहे, उते त कुझु फ़ोन कढण जी उअं ई अलाउ न हूंदो आहे, इजाज़त न हूंदी आहे। सो वञा थी ॿाहिरि, ॾिसां केतिरी देरि में वापसि थी अचां। पूरा 12 थिया आहिनि ऐं बैंक खां मां 11:30 बजे वापसि अची वियमि, त अधु कलाक खनि वेठमि। पूरो कलाकु लॻो, एॾी ख़ुआरी थी जंहिंजी हद न आहे। सो हाणे सभिनी खां पहिरियों हे थांव अंदरि कंदमि, पोइ ॾिसां लंच में अलाए छा थी ठाहियां, काई ख़बर न आहे। पोयां भाॼी वारो बि आयो हूंदो त उहो गुज़री वियो हूंदो, त हाणे सभिनी खां पहिरियों हे कमु करे वठां, पोइ वरी तव्हां सां राब्तो कयां थी वापसि। 3 थिया आहिनि, लंच कयोसीं, नमाज़ पढ़ी, नींद सिंधी सभु कमु पूरा करे रेस्ट बि करे वरितो आहे। ऐं हे सामान हिते मां कढी रखियो आहे, जेको हिन पहिरीं वारी छोकिरी लाइ वरितो आहे। सो जिन खे खणिणो आहे उहो थोरी देरि में ईंदा, इन जे करे मां हिते ॿाहिरि ई इहो सभु कुझु रखियो आहे, त जीअं ॾियण में मूंखे आसानी थिए। ऐं वरी शेड में रखियो अथव, हिते मथे ई शेड आहे, शेड जे हेठां रखियो आहे। मां ॿाहिरि गेट वटि न पई रखां, मूंखे एॾो झुड़ लॻो पियो आहे। कराचीअ जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बूंदा बांदी बि थी आहे। मूंखे ईअं न जेसि ताईं उहो अचनि त इन जे मथां मींहं जी फुड़ी पइजी वञनि, ज़्यान थी वञे मुंहिंजो। त सो हाणे उन्हनि जो वेट थी कयां, सामान खणी वञनि त उन खां पोइ वरी मूंखे ॿाहिरि वञिणो आहे। कपिड़ा इस्त्री कंदमि, पंहिंजी तयारी कंदमि, पहिरीं जी नमाज़ खां पोइ ई वञिणो आहे ॿाहिरि। सो फ़िलहालु हलूं था अंदरि, ईंदा त घंटी वॼाईंदा। कपिड़ा कढी रखां मां, हे कपिड़ा कढिया अथमि, हाणे इहे इस्त्री कंदमि। तव्हांखे यादि हूंदा जॾहिं सिबिया हुअमि तव्हां सां शेयर कया हुअमि। सो पर उन खां पहिरियों हाणे कचहरी था कयूं, कचहरी करे पोइ असां जेको आहे मां हिकु इस्त्री बि कंदमि ऐं असां वञण जी तयारी बि कंदासीं। थोरी कचहरी करे था वठूं, ऐं अगरि पखे जो आवाज़ु तव्हांखे डिस्टर्ब कंदो हुजे त इग्नोर कजो प्लीज़। खिल थी अचे ॾाढी मूंखे। सभिनी खां पहिरियों इहो मुंहिंजी चादर कुशन, हे ई मतिलबु सेट जेको आहे मुंहिंजो विछायल आहे। अदी यास्मीन काज़ी जे मां कमेंट जो जवाबु ॾियां। हुन लिखियो त अगरि तव्हां माइंड न कयो त प्लीज़ पंहिंजे बेड जी चादर चेंज कयो। सो मूंखे ॾाढी खिल आई ऐं मूंखे अंदेशो हुयो त कोई न कोई इहा ॻाल्हि फील ज़रूरु कंदो। सो पर मां चयमि हलो कोई नथो चए, तंहिंजे करे मां पाण बि छो कयां अजायो। असल ॻाल्हि इहा आहे त तव्हां सभिनी ख़बर आहे त मुंहिंजो स्टोर जेको आहे मथे आहे 2nd फ्लोर ते, ऐं असांजूं चादरूं वग़ैरह उनजे मथे कबट में हूंदियूं आहिनि। ठीकु आहे, ऐं इहा बि तव्हांखे ख़बर आहे फ्राइडे मां व्लॉग न ठाहींदी आहियां, मां हर फ्राइडे ते चादर चेंज कंदी आहियां। पोइ थींदो इहो आहे त मां कपिड़ा धोई हिते ई सुकणा विझंदी आहियां, हिते ई चादर सुकी वेंदी आहे, साॻी चादर मां वापसि विछाए छॾींदी आहियां। तव्हां मूं मां इहा उमेदु रखी सघो था त मां महीनो, 1.5 महीनो, 2 महीना साॻी चादर विछायां। हा, इहो ज़रूरु मां कंदी आहियां। मथे केरु वञे त हिते ई धोई ऐं विछाए छॾींदी आहियां। माशाल्लाह उस जे हवा आहे, ऐं ड्रायर मां कढी विझां थी सुकणो त जल्दी शयूं सुकी बि वञनि थियूं। सो किसो आहे सॼो इहो, इहा हर हफ़्ते धोपंदी बाक़ाइदा साॻी चादर विझंदी रही आहे। सो ईअं न आहे त कोई एतिरे अरसे खां उहा ई विछायल आहे, इहो बार बार धोपंदी रही आहे। सो प्लीज़ इहो ज़हन में रखिजो। सो खिल मूंखे हुन महिल ॾाढी आई, मूंखे शक हो पहिरियों खां ई, त मां चयमि कोई नोटिस कंदो त इहो आख़िर छा चकर आहे। सो इहो चकर आहे। ऐं ॿियो त गर्मी आहे, अञा सियारे में थोरी घणी सुस्ती वरी बि हली वेंदी आहे, पर गर्मीअ में त सुस्ती जी गुंजाइश ई कोन्हे का, साॻी पघर वारी चादर ते बार बार सुम्हणु। ऐं ॿी ॻाल्हि इहा त साइमा पुछियो त तव्हां सुगंध खे ॾाज में छा ॾिनो ऐं नियाणियुनि जे लाइ छा ज़रूरी आहे कंहिं बि छोकिरी जी शादीअ में ॾियण जे लाइ। मां ॾियण वठण जे सख़्तु ख़िलाफ़ु आहियां, ॾियण जे बि वठण जे बि। छो त इहो अलाह जो हुकुम न आहे, इहो इस्लाम जो कानून न आहे, इहो इस्लामी रवाज न आहे त ॾाज ॾिजे या ॾाज वठिजे। ठीकु आहे। सो मां पर्सनली इन जे ख़िलाफ़ु आहियां। असां वटि ॾाढा इहे किना रवाज पका थी विया आहिनि
ऐं मुंहिंजे ख़्याल में त छोकिरो जेको बि शादी थो करे उनखे ख़बर हुजणु खपे त मुंहिंजी ज़िमेदारी आहे अॻियां इलाही वॾी। उहो इन आसिरे में न रहे त मुंहिंजी ज़ाल ईंदी त वॾो सामान खणी ईंदी। ॾिसो हाणे जीअं सुगन जी शादी थी त जीअं हर को रखंदो आहे न शयूं, ईअं कुझु न कुझु शयूं मां बि रखियूं। ऐं रिलियूं, चादरूं, क्विल्ट्स, कुशन्स, इहे त सॼा मां पाण ठाहिया त उहे जमा पिया थियनि, छो त घर में ई ठहनि पिया, उते ई जमा पिया थियनि। ऐं 6.5 या 7 तोला जेतिरो सोन हुयो तक़रीबन, उहो बि पहिरियों खां वरितलु हुयो। कुझु मां शयूं ठाहे रखियूं, कुझु सुगंध पाण जॾहिं जॉब पई करे त उन मां बि हुन 1-2 शयूं वरितियूं, उहे पियूं हुयूं। 1-2 जा मां जोड़ा ठाहिया ट्रेडिशनल, जीअं मुके वारा, ज़री वारा जेके सिंधी कम जा थींदा आहिनि, उहे पियल हुया। ऐं उनखां अलावा थांवनि में इहो हुयो इका दुका काई शइ, की शीशे जूं सुहिणियूं बॉटल्स हुयूं, मग हुया, कुझु ईअं ई कुझु शयूं। त इहे जीअं इतफ़ाक़नि वठंदा आहियूं। चादरूं ठारायूं मां टुक जूं, उहे हुयूं। त टुक बि माना हीअ आम टुक न जेका मिलंदी आहे, वॾियूं स्पेशल उहे चादरूं ठहियूं, हाणे त ठाहे बि नथी ॾियनि। त ईअं कुझु शयूं ठहियलु पयूं हुयूं। सो सुगन खे जीअं ई सम्झ आई, वॾी थी, त हुन मूंखे इहो चवणु शुरू कयो त मां शादी कंहिं अहिड़े माण्हू सां कंदमि जेको मूंखां ॾाज न वठी। छो ॾाज ॾियां मां? मुंहिंजे पीउ मां वटि हराम जी कमाई न आहे, ॾाढी मुंहिंजी इनकलाबी क़िस्म जी धीउ आहे। सो हमेशह हाणे जॾहिं शादी जो टाइम आयो तॾहिं बि इहो ई चयईं त जेके शयूं तव्हां ठाहे छॾियूं आहिनि या तव्हां वठी रखियूं आहिनि, बसि इहे काफ़ी आहिनि, इन खां सवाइ मूंखे कुझु बि न खपे। त ऐं जंहिं छोकिरे सां शादी थी अथसि उनखे बि मां चयो, उनजी भेण बि आई हुई, छो त हिनखे शादी करे लाहौर वञिणो हो। त मां उन्हनि खे बि चयो त मूं चयो मां हिनखे कुझु बि जेको आहे सामान न ॾींदमि, जेके शयूं जमा थियल आहिनि उहे मां हिनखे ॾींदमि, ऐं बाक़ी जेको कुझु अगरि मूंखे अञा ॾियणो हूंदो त उहो लिफ़ाफ़े में विझी ॾींदमि। त मूं कुझु कैश ॾिनो सुगन खे, ऐं जेके शयूं मां एॾे अरसे खां ठाहे रखियूं उहे ॾिनियूं। ऐं वरी पंहिंजी पुफीअ बि शादीअ में कैश ॾिनसि, मुंहिंजी भेणुनि बि कैश ॾिनसि, त उहो खणी वई। अलाए ख़र्चु कीअं रखियईं, उन्हनि मां छा वरितो अथई, घर में असांजो इन सां को वास्तो न आहे, ठीकु आहे न। सो मां जॾहिं पंहिंजे ॿिन्ही पुटनि जी बि शादी कराई त उन्हनि खे बि मुंहिंजो इहो ई चवणो हो त असांजे तरफ़ां काई डिमांड न आहे, कुझु बि न खपे। हुननि छा बि ॾिनो उहा हुननि जी पंहिंजी मर्ज़ी। ऐं सची ॻाल्हि इहा आहे त मुंहिंजो वस पुॼे हा त मां सुगन खे घर, गाॾियूं, बंगला, सॼी काइनात खणी मां हुनजी शादीअ में तोहफ़ा करे ॾियां हा, इहा ख़्वाहिश हूंदी आहे। पर इहो फ़र्ज़ु न आहे त माण्हू टपड़ विकिणे, सामान विकिणी, पंहिंजा बनियूं विकिणी, ओधरूं वठी ऐं पोइ धीअनि जा ॾाज पूरा करे, इहो जाइज़ न आहे। ऐं मां हिन जे लाइ टॉल ठाहिया हुआ ॾाढा ख़ूबसूरत, कॾहिं उहा बि वीडियो शेयर कंदीमांव। अञा ताईं मां उहा वीडियो मां ठाहे छॾी हिन शादीअ वक़्तु, अञा ताईं मां शेयर कोन कई आहे। सो इहे ॻाल्हियूं आहिनि कुझु। असां वेंदासीं अॼु मुंहिंजे चाचा जे घर, मुंहिंजो सॻो चाचो। छा हो जो मां सभिनी कज़न्स खे बि चई छॾियो, 2 छोकिरियुनि जूं शादियूं आहिनि, हिकिड़ी त ख़ैर सां सामान अॼु हलियो वियो, खणी विया, ॾाढी ख़ुशी थी मूंखे। ऐं ॿी अञा रहियल आहे हिकिड़ी, जंहिंजे लाइ मां जमा थी कयां। त मां सभिनी कज़न्स खे बि चयो त जेको थी सघेव त उहो कंट्रीब्यूट कयो, जंहिं वटि बि गुंजाइश हुजे। त हुननि कुझु कपिड़ा, कुझु पैसा जेके आहिनि उहे सभिनी पुछो त भई किथे पहुचायूं। मां चयो चाचा जे घर पहुचायो, छो त उन जो घर मूंखे रस्तो बि ख़बर आहे ऐं उते मुंहिंजे लाइ वञणु आसानु आहे। त सो ओॾे वेंदमि मां, त जीअं मां उतां खणी अचां उहे कपिड़ा बि ॾिसां कहिड़ा कहिड़ा आहिनि, छा आहे, ऐं पैसा बि खणी अचां केतिरा आहिनि, छो त सुभाणे थर्सडे बाज़ारि मां वेंदमि त उन्हनि सां मां जेको आहे कुझु शॉपिंग थी वेंदी त सुठी ॻाल्हि थींदी ॾाढो। ऐं ॿी ॻाल्हि इहा त मूंखे न आहे, अंदाज़ो न आहे त हिन खां पोइ बि मां व्लॉग कंटिन्यू कंदमि या न कंदमि। जेकॾहिं मां चाचा जे घर वञा ऐं उते बि वञी मां थोरी घणी रिकॉर्डिंग कयां त पोइ मूंखे वापसीअ में देरि थी वेंदी, त व्लॉग थोरो पोइ देरि सां ईंदो, ठीकु आहे। सो अगरि मां उते रिकॉर्डिंग कई त व्लॉग खे थोरी देरि थी वेंदी, अगरि मां उते रिकॉर्डिंग न कई त पोइ उन पंहिंजे रेगुलर टाइम सां व्लॉग जेको आहे मां पोस्ट कंदमि। ऐं ॿी ॻाल्हि इहा त उतां वापसी ईंदे ईंदे बि 9, 9:30 त लाज़मी थी वेंदा, इन खां जल्दी नथो अची सघिजे, सही आहे न। छो त वञा बि अलाए केॾनि 6 महीननि खां, अलाए कॾहिं खां पोइ थी वञा। सो बहरहाल इहा हाल वाल आहे। फ़िलहालु मोकिलायूं नथा, ख़बर न आहे त व्लॉग हिते ख़तमु थिए थो या नथो थिए। सो प्लीज़ प्लीज़ इहो यादि रखिजो, हीअ चादर जेका आहे बार बार धोपंदी रही आहे, बार बार विछाइबी रही आहे। ऐं ॿियो जेको मां ॾाजनि जे ख़िलाफ़ु आहियां, पंहिंजे नियाणियुनि खे पंहिंजी आसानीअ, सहूलियत सां, प्यार सां तोहफ़े में जेको ॾेई सघो उहो ॾियो, कोई फ़र्ज़ु कोन्हे ॾियणु। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन बीवी फ़ातिमा साइण खे ॾाज न ॾिनो हो। उहे जेके 4 शयूं ॻणाईंदा आहिनि न माण्हू, त हे ॾिनई हे ॾिनई, उहो बि हज़रत अली जा पैसा हुया। ऐं जीअं त पाण सॻोरा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन हज़रत अली जा बि वॾा हुया,
त उन्हनि खां पैसा उन्हनि खां पुछूं तो वटि छा छा आहे, उन्हनि खां चयूं त वञी हे शयूं वठी आ। जेके घर जी ज़रूरत जूं शयूं, अटे पीअण जी चकी हुई, हिकिड़ो विहाणो हुयो, या ईअं बिल्कुलु बेसिक नीड जी हिकिड़ी ॿ शइ। इस्लाम जो इहो को कानून न आहे ॾाज ॾियणु ऐं वठणु, डिमांड्स करणु, इहो हिकिड़ो ॿुॾी मरण जो मक़ाम आहे अगरि केरु अहिड़ी हरकत करे थो त। बाक़ी हाणे नियाणियूं आहिनि, बचा आहिनि, छा बि हुजे दिलि चाहींदी आहे हर शइ ॾेई छॾियूं। अलाए तूं मूंखे यादि न आहे, कोई अलाए केतिरनि महीननि खां पोइ अॼु मां नवां कपिड़ा पाता आहिनि, ऐं बसि इन में इंतज़ार में आहे त जल्दी थी मोटी अचो त जीअं मां लाहे छॾियां। सो ॿुधाइजो कीअं लॻो। हे मां सूट तव्हांजे साम्हूं सिबियो हो, तव्हां सां शेयर कयो। हाणे असां वञूं था मुंहिंजे चाचा जे घर। छा थो थिए? छा थो थिए? हे मुॾे ईंदी त मूंखे त भउ थींदो। हाँ हे असां अची विया आहियूं मुंहिंजे चाचा जे घर, ऐं थोरो मां हितां जो व्यू भरे वठां, न त पोइ राति थी वेंदी त मां जेको रिकॉर्ड न करे सघंदमि, ऊंदहि थी वेंदी। हे घर पहिरियों इलाही वॾो हूंदो, हाणे हुतां अधु जेको आहे बंदि करे वियो आहे, परियां ॿियो घर ठहियो आहे। सो हे आहे घर, हिते आई आहियां मां, ऐं माशाल्लाह पपीता लॻा पिया आहिनि, ऐं हीअ मथे वञण जी ॾाकण आहे। असांजे ख़ानदान में घणियूं शादियूं, तक़रीबूं, सालगिराहूं, मङणा वनवाह सभु हिते थींदा आहिनि, हिन घर में। हे मां वेठी आहियां पंहिंजी चाची जे कमरे में, जेका उमिरि में मां जेतिरी आहे तक़रीबन। हे मां तव्हां सां पिंगो थी शेयर करणु चाहियां। हे पिंगो उमिरि में मूंखां बि वॾो आहे। हे मुंहिंजी ॾाॾीअ जो पिंगो आहे, जेको असांजे ॻोठ में, ॻोठ वारे घर में पियो हूंदो हो, ऐं हिन में असां सभु ॿार, सौट, फुफाट, सभिनी पुफियुनि जा ॿार, चाचनि जा ॿार, असां सभु हिन में लुॾिया आहियूं। सो हे असांजो ॾाढो तारीख़ी ऐं यादगार पिंगो आहे। सो हाणे बि मां आई हुअमि त इलाही देरि हिन वेठी हुअमि। हालांकि मां लुॾंदी न आहियां, मूंखे चकर ईंदा आहिनि, मां सिर्फ़ु जेको आहे वेठी हूंदी आहियां। अंजो हिन में मां टाइल्स थी ॻोल्हियां। अच्छा हा, हिते हिन में हे मिरर लॻियल आहे। अच्छा, मां टाइल्स जे लाइ विहाणो बि हटायो, मूंखे यादि पियो अचे। खपे नथो, मां रिकॉर्ड थी कयां। हे हिन में टाइल्स लॻियल आहे। हे मूंखे एॾियूं वणंदियूं आहिनि, एॾियूं वणंदियूं आहिनि जंहिंजी हद न आहे। हे उन ई ज़माने जूं आहिनि। हे मूंखां उमिरि में वॾो आहे। तव्हां सोचो मां पाण 60+ थी वई आहियां, त हे घणे जो हूंदो अलाए, मूंखे न ख़बर। सदी जो त हूंदो ई हूंदो। सो हिन में मुंहिंजी ॾाॾी लुॾंदी ऐं सॼे घर ते नज़र बि रखंदी, सभिनी खे ऑर्डर्स बि ॾींदी कमकारनि जा, ऐं जेको नंढो ॼायल ॿारु हूंदो उहो बि हुन सां गॾु पिंगे में पियो हूंदो हो, त जीअं उन्हनि जूं माइरूं वञी आराम ऐं सुकून सां कमु करे सघनि। सो हे आहे उहो असांजो यादगार तारीख़ी पिंगो, जंहिंमें मां नंढो वेठी इलाही आहियां, लुॾी कोन आहियां। राजा थिया आहिनि 11, असां हाणे घर आया आहियूं वापसि, ऐं छा ही खणी आई आहियां मां, इहो तव्हां सां मां सुभाणे शेयर कंदमि इनशाअल्लाह। हाणे मां वीडियो खे रखंदमि अपलोड करण जे लाइ। सो मोकिलायूं था, ख़ुशि जो, आबाद जो, अलाह साईं तव्हांखे सलामत रखे। इनशाअल्लाह सुभाणे वारे व्लॉग में मिलंदासीं, तेसि ताईं अलाह भाई।